वई या सिंधड़ी बुडी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा जी जिंदड़ी बुडी वई। पिरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसाती पाणी न कढण सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बुडी बुडी वई या सिंधड़ी बुडी वई। चूंडियल नुमाइंदनि समेत वस वारनि कंहिं बि बरसाति मुतासिरनि जी इन मुश्किल जी घड़ी में सार न लधी आहे। ॾिसी माण्हुनि जा गोड़ा जी जिंदड़ी बुडी वई। बरसाति मुतासिर रोड रस्तनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहिनि। बुडी 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 वई या सिंधड़ी बुडी। इन मौके ते बरसाति मुतासिर जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त हाणे वेठा आहियूं मजूर रोड ते का शइ कोन मिली आहे असां वेठा आहियूं अला जा सॾे आई कोन्हे असांजी पैसो आई कोन्हे हाणे मजूर बि लॻी रोड ते वेठा आहियूं असां। हाणे जामान मच्छर जामान खाइनि था ॿारनि खे खंडु चांहि अटो कोन ईअं वेठा आहियूं सफ़ा को हमदर्दी करियो ग़रीबनि जी माल ला मुहारी को ॾियो माल वीचारो मरे थो मच्छर ना घर मां निकिरी आया ॿार पाणी पिया घरनि मां। बरसाति मुतासिर जो चूंडियल नुमाइंदनि समेत वस वारनि आला इख्तियारनि सां पुरज़ोर मुतालबो आहे त बरसाति मुतासिरनि जी इन मुश्किल जे घड़ी में सार लधी वञे ऐं हंगामी बुनियादनि ते पाणी जी नेकाली ॾिनी वञे इलाइक़े में मच्छर मार स्प्रे करायो वञे। बुडी बुडी वई या सिंधड़ी बुडी वई। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।